मां सां गॾु नाज़िया मीर बि आहे। स्टाफ लेवल ते जेको मुआहिदो थियणो हो उहो थी चुको आहे ऐं हिकिड़े ॾींहं जी वाद कई वई ॻाल्हियुनि में ऐं उहो मुआहिदो थी चुको आहे। IMF जो इहो चवणु आहे त असांखे इहा ख़ातिरी ऐं वाइदो कयो वियो आहे त फ़ौरी तौर ते बर वक़्तु बिजली ऐं गैस जी क़ीमतुनि में वाध कई वेंदी। उन खां सवाइ नाज़रीन IMF पारां पाकिस्तान जे माशी क़दमनि जी साराह पिणु कई वई आहे ऐं इहो पिणु इज़हार कयो वियो आहे जेको गॾियल पधरनामो जारी थियो आहे उन में ॼाणायो पियो वञे त जेको ईंदड़ नओं कर्ज़ प्रोग्राम आहे उन लाइ पिणु ॻाल्हियूं थियूं आहिनि, उनजो आगाज़ थी चुको आहे ऐं पाकिस्तान खां अॻु नए नाणे वारा वज़ीर इन ॻाल्हि जो इज़हार करे चुका आहिनि त असीं जल्द IMF सां हिकिड़ी डिघी मुदत वारे प्रोग्राम में वञणु चाहियूं था। त नाज़रीन ही मामला आहिनि। उन खां अॻु गैस ऐं बिजली जी क़ीमतुनि जे हवाले सां इहे मामला साम्हूं आया हुआ ऐं इहो ई ॿुधायो पियो त जेके कुझु नुक़्ता जिन ते इतफ़ाक़ न पिए थियो या ॻाल्हियूं पंहिंजे टाइम सां कॉन्क्लूड न थी सघियूं, उन में हिकिड़ो वॾो नुक़्तो इहो पिणु हो त रेज़िकी दुकाननि ते टैक्स, बिजली, तेल ऐं गैस महांगो करण जे लाइ वज़ीर आज़म जी ज़मानत घुरिजे थी, कुझु वधीक ख़ातिरियूं घुरिजनि थियूं। अहिड़े क़िस्म जूं कुझु ॻाल्हियूं साम्हूं आयूं ऐं उनखां पोइ अॼु मुआहिदो थियो आहे, पर गॾोगॾु इहा स्टेटमेंट बि साम्हूं आई आहे त अवाम तयारु रहे, छाकाणि त न रुॻो बिजली पर गैस जी क़ीमतूं बि ॿीणियूं टीणियूं महांगी थी सघनि थियूं ऐं उनखां सवाइ पिणु जेके आम जेके इस्तेमालु वारियूं शयूं आहिनि उन्हनि में वाध अची सघे थी। उनखां सवाइ नाज़रीन असीं ॾिसूं था त अदालती फ्रंट ते गुज़िरियल ॾींहुं असांखे नज़र आयो PTI बानी खे 2 केसिस मां रिलीफ मिलियो। लॉन्ग मार्च दौरान भंजड़ा वारो ई मामिलो जंहिंमें इस्लामाबाद जी जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत खेनि रिलीफ ॾिनो इन बुनियाद ते त हीउ केस हलाइण लाइ जेको रिकॉर्ड आहे उहो नाकाफ़ी आहे। अॼु वधीक साॻी नोईअ जा केस ॿुधाया पिया वञनि, लॉन्ग मार्च दौरान भंजड़ा वारा केस, वधीक 2 केसिस में PTI बानीअ खे अॼु बि रिलीफ मिलियो आहे। उनखां सवाइ हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़ साहब एहतसाब अदालत मां उहे पिणु रिलीफ हासिल करे चुका आहिनि। जुडिशियल नाज़रीन कमीशन जोड़ण जे हवाले सां जेके चूंडनि में मुबैना धांधलियूं थियूं आहिनि उन हवाले सां PTI बानी दरख़्वास्त उन्हनि जी दायर थी चुकी आहे ऐं उन में पिणु अहिड़ो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त न रुॻो ऑडिट करायो वञे पर समूरी इंक्वायरी थियणु घुरिजे ऐं क्रेडिबल जजिस जो पैनल हुजे। इन हवाले सां नाज़रीन गॾोगॾु अव्हांखे ज़रूरु इन शइ जी बि सुध हूंदी त अली अमीन गंडापुर जेके KP जा वॾा वज़ीर आहिनि उन्हनि हवाले सां पिणु नाक़ाबिले ज़मानत गिरफ़्तारी वारंट बि जारी थी चुका आहिनि ऐं उन हवाले सां बि डेवलपमेंट मुख़्तलिफ़ हलंदड़ आहिनि। त अॼु प्रोग्राम में ओवरऑल जेके असांजे माशी फ्रंट ते अदालती फ्रंट जे हवाले सां जेके डेवलपमेंट्स नज़र अचनि पियूं प्रोग्राम में फोकस सां उनखे कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ असां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे नाले वारा कानूनी माहिर आहिनि बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब, हिते मूंसां गॾु मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में। उनखां सवाइ नाज़रीन लाल माली साहब आहिनि, PTI जा सीनियर अॻवान आहिनि। सहर कामरान साहिबा मूंसां गॾु मौजूदु आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जूं MNA आहिनि ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि जेके प्रोग्राम में नाले वारा माशी माहिर आहिनि, डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि, इंजीनियर जब्बार मेमून साहब अॼोके प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए प्रोग्राम जो हिसो आहिनि। सभिनी खे भलीकार, सभिनी जी महिरबानी, गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कजो ऐं सभिनी जी इजाज़त सां जब्बार साहब अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। मुआहिदो ते थी पियो आहे पर जेके कुझु ख़ौफ़नाक ख़बरूं आवाम जे लाइ साम्हूं अचनि पियूं त फ़ौरी तौर ते अहिड़ा वाइदा थिया आहिनि त न रुॻो बिजली गैस ही सभु महांगो थींदो, टैक्स लॻंदा, महांगाई जो हिकिड़ो तूफ़ान आहे जेको अचण जे लाइ बिल्कुलु तयारु बीठो आहे। 4 ॻाल्हियूं आहिनि। हुकूमत माण्हू जेका आहे सा उहा चए वेठी त बिजलीअ जे मद में असांखे कॾहिं 1300 अरबनि जूं ॻाल्हियूं करे थी, कॾहिं जेको आहे सो ॿिन्ही गैस ऐं बिजलीअ खे मिलाए करे 5900 अरबनि पंहिंजूं ॻाल्हियूं पिया करे। मुख़्तलिफ़ अंग अखर जेके आहिनि त मुख़्तलिफ़ वज़ीर ऐं इवन प्राइम मिनिस्टर लेवल ताईं मां ॾिसी करे काफ़ी परेशान थी वेंदो आहियां। आख़िर उहे कहिड़ा स्टैटिस्टिक्स आहिनि जेके हिननि वेबसाइट ते ॿुधाइनि जंहिंखे असां ऑथेंटिकेट कयूं। पर हलो थोरी देरि लाइ जेकॾहिं इन ॻाल्हि खे असां जेको आहे सो हिकिड़ो एक्सेप्ट कयूं त यस डिफरेंस आहे छा में कॉस्ट ऑफ मैन्युफैक्चरिंग में, कॉस्ट ऑफ सेल्स में, जंहिंजे बुनियाद ते का बि हिकिड़ी इंडस्ट्री सर्विस सेक्टर या प्रोडक्टिविटी लेवल या प्रोडक्शन वर्सेस प्रोडक्टिविटी जेका आहे सब मेजर थींदी आहे। जेकॾहिं इहा आहे त पोइ IMF जो इहो मुतालबो त तव्हां जेको आहे सो हिन वक़्तु जेको पाण मुसद्दिक़ मलिक खे मां ॿुधो पिए उन चयो त असां सर्कुलर डेट जेको आहे उनखे फ्रीज़ करे छॾियो आहे। हाणे सर्कुलर डेट जेको आहे सो हुन में वधीक एडिशन न थी थी। उन जेकॾहिं फ्रीज़ करण जे हवाले सां थोरी देरि लाइ असां चऊं मुसद्दिक़ मलिक सच पियो थो ॻाल्हाए, जेको असां हिते सच कूड़ जेको आहे सो ॻाल्हाईंदे माण्हुनि खे ॾिसी करे घणो हाणे परेशान न थींदा आहियूं, छाकाणि त इहा हिकु लॻे थो त असांजी पंहिंजी कैरेक्टरिस्टिक्स जेके आहिनि उन्हनि में काफ़ी तब्दीली अची चुकी आहे, माण्हू कंप्रोमाइज़ थी विया आहिनि। पर थोरी देरि लाइ जेकॾहिं हिन जी इन ॻाल्हि खे वधाए करे अॻिते वधूं त IMF जेको चए वेठी उनजो मतिलबु बिल्कुलु सिंपल आहे त तव्हां जंहिं क़ीमत ते RLN जी अक्वायर कयो था, इम्पोर्ट कयो था,
उन क़ीमत ते उनजे ऑपरेशन एंड मेंटेनेंस कॉस्ट खे विझी करे ऐं तव्हांजा एनुअल रेट ऑफ रिटर्न्स आहिनि, तव्हांजी जेका सर्विस डिलीवरी आहे, हेॾो हिकिड़ो हुजूम तव्हां रखियो आहे माण्हुनि जो, उन्हनि सभिनी जी कॉस्टनि सां मिलाए करे तव्हां कॉस्ट ऑफ सेल डिटेल में कयो, जंहिंजे करे गैस जा अघ मथे वेंदा आहिनि, जंहिंजे करे जेको आहे सो फ्यूल जे मद में वरी हिकिड़ी ॿी ख़ासि ॻाल्हि जेका साम्हूं ईंदी आहे सो अक्सर तव्हां ॾिसंदा हो त मंथली फ्यूल एडजस्टमेंट जेका बि हिकिड़ी कॉस्ट ऑफ परचेस में पोएं महीने जे निस्बत में जेकॾहिं पॉज़िटिव रहंदी आहे त उते जेको आहे सो इहो वाधो ईंदो आहे। हाणे IMF जो इहो मुतालबो जेको आहे सो स्ट्रिक्टली इकोनॉमिक डिसिप्लिन जे हवाले सां बिल्कुलु दुरुस्त आहे। हाणे असां ॻाल्हायूं त आख़िर IMF जेको आहे सो हिननि खे इहा तलक़ीन जेका करे वई आहे इहा छो करे वई आहे। माना IMF सां जेको बि SB असांजो $3 बिलियन जो हो, उन में IMF सां हिननि वाइदा कया त जॾहिं असां मिलंदासीं, जंहिंखे हिकिड़ो ॾींहुं तव्हां ॾिसो एक्सटेंड बि थियो आहे, त ओॾी महिल असांखे जेको आहे सो उहे तव्हांखे ॾिनल असांजूं शराइतूं ख़ासि करे के क़ीमतुनि जे बारे में उहे पूरियूं थियूं आहिनि। पर मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में हाइपोथेटिकल थो कयां त IMF जेको आहे सो उते कुझु जेके आहे कमज़ोरियुनि असांजी कमज़ोरियुनि खे पकड़ियो आहे ऐं उन जे अगेंस्ट में वरी हिननि खां हिकिड़ो शर्त वरितो आहे वियो आहे त तव्हां इन्हनि क़ीमतुनि खे जेको आहे सो उन ई फार्मूले तहत कॉस्ट एंड सेल्स कॉस्ट ऑफ सेल कॉस्ट इन जे हुन ते रखंदो। उन खां पोइ तव्हां जेकॾहिं ॾिसो जब्बार साहब, हाणे हिकिड़े आम माण्हू जी सम्झ लाइ इहो ॿुधायो थोरो त हाणे जीअं अव्हां चयो त इकनॉमिक लिहाज़ खां ही जेके मामला नज़र अचनि पिया, फ़ैसिला इहे दुरुस्त आहिनि, पर हिकिड़ी आम माण्हू कहिड़ी ख़बरुनि लाइ वधीक तयारु रहे ईंदड़ महीननि में? उन्हनि खे माशी लिहाज़ खां कहिड़ियूं ॾुखियायूं ईंदियूं या कहिड़ियूं अवाम उनखे हुकूमत उन्हनि खे केतिरो फैसिलिटेट करे सघंदी? ऐं हीअ जेके हिकिड़ा कुझु ऑस्टेरिटी मेजर्स नज़र अचनि पिया, अॼु बि सदर खां पोइ कैबिनेट ऐं वज़ीर आज़म चयो आहे त असीं पघारूं न वठंदासीं, मराहतूं न वठंदासीं, जेके सफ़री मराहतुनि वारो मामिलो हो उन्हनि में पिणु तब्दीली कई वई आहे। इन सां को फ़र्क़ु पवंदो, को आवाम खे रिलीफ मिलंदो या हीअ रुगो कॉस्मेटिक स्टेप्स आहिनि? ॾिसो, हिन वक़्तु थोरी देरि लाइ असां सूरत हाल ॾिसूं, सूरत हाल छा आहे। तव्हांजे हिन सुवाल जो बिल्कुलु जवाबु ॾियण जी कोशिशि कंदुसि। उहा इहा आहे त 25,000 अरब जेके आहिनि से असांखे जेको आहे सो हिन 24 वारे साल में जेको आहे सो असांखे जनरेट करणा आहिनि, जंहिंमें 16,000 अरब जेके आहिनि से असांजा पंहिंजा डोमेस्टिक ऐं एक्सटर्नल डेट्स आहिनि, उन्हनि जे बारे में ॾियणो आहे। तव्हां जेकॾहिं ॾिसंदो डोनाल्ड लू जहिड़े माण्हूअ पॉलिटिकल साइड में इन ॻाल्हि खे जेको आहे सो परे न रखियो त 70% पाकिस्तान जूं जेके आहिनि से पंहिंजे टैक्स कलेक्शन जो 70% हुनखे कर्ज़ जे मद में ॾिनो वेंदो आहे। सॼे टीवियुनि ते इहो हले वेठो। हाणे तव्हां ॾिसो त जेकॾहिं थोरी देरि लाइ असां हिते पासे वापसि अचूं त असां वटि स्पेस छा आहे, जेको तव्हांजो माण्हुनि जे लाइ छा सरकार करे सघे थी। उन खां पोइ 8,800 जे क़रीब जेको आहे अरब, उहे तव्हांजो डेफिसिट आहे। हाणे इन डेफिसिट खे जेको आहे सो असां थोरी देरि लाइ चऊं त छा घटाए करे, जेका तव्हां ऑस्टेरिटी मेजर जी ॻाल्हि कई, वन ऑफ द मूव, उनखे घटाए करे छा माण्हुनि खे जेको आहे सो कुझु रिलीफ ॾियण जी कोशिशि कई वञी सघे थी या न। IMF खे को एतिराज़ कोन्हे जेकॾहिं तव्हांजी पंहिंजी टैक्स कलेक्शन्स ऐं तव्हांजा पंहिंजा रिसोर्सिस मोबिलाइज़ेशन जेके आहे उन में का एतिरी सघ आहे त तव्हां ख़ासि जेके टारगेटेड ग्रुप्स आहिनि उन्हनि खे ॾियो। छाकाणि त तव्हां ॾिसंदो त कैश सब्सिडी जेका टारगेटेड आहे उन ते IMF खे को एतिराज़ कोन्हे, वर्ल्ड बैंक खे को एतिराज़ कोन्हे, एशियन डेवलपमेंट IFC ऐं जेके बि मल्टीलेटरल तसील जहती इदारा आहिनि उन्हनि खे को एतिराज़ कोन्हे। त जेकॾहिं असां वटि पंहिंजो जेको आहे उन स्पेस में हाणे वापसि अचूं त छा इहो जेको कॉस्मेटिक, मां हिन जो लफ़्ज़ इस्तेमालु कंदुमि कॉस्मेटिक, शहबाज शरीफ़ खे 6 दफ़ा मां ॿुधो, पोएं साल शहबाज शरीफ़ चयो त असां हाणे वॾियुनि गाॾियुनि में न विहंदासीं। पर तव्हां टीवियुनि ते ॾिसो 450 SCL में प्राइम मिनिस्टर वेंदो आहे, हिकिड़ी एम्बुलेंस पोयां हूंदी आहे, 350 एस्कॉर्ट ते हूंदी आहे, त मथां को रस्ते ते इहा ख़राबु थिए त 350 खे रिप्लेसमेंट कजे। जंहिं तरीक़े सां शाहाना अंदाज़ में हुक्मरान जेके आहिनि से ज़िंदगी गुज़ारीनि वेठा। जवाब साहब, दुरुस्त पे फरमायो, प्रोटोकॉल जी मां ॻाल्हि पिया कयो त हे ऑस्टेरिटी मेजर्स पंहिंजी जाइ ते, पर जेको हेॾो वॾो प्रोटोकॉल आहे ऐं हिन क़िस्म जी सूरत हाल में उन ते बि ज़रूरु हुकूमत खे सोचण जी ज़रूरत आहे। पैनल में जेके ॿिया गेस्ट आहिनि उन ॾे वधंदसि। लाल साहिबु, अव्हां कीअं ॾिसो पिया, हीउ मुआहिदो थी पियो आहे, गुज़िरियल काफ़ी ॾींहंनि खां उन हवाले सां ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं, तयारियूं बि जारी हुयूं, अव्हां छा चवंदो? ऑस्टेरिटी मेजर्स अव्हांजी गवर्नमेंट बि वरिता हुआ ऐं हाणे हिन गवर्नमेंट बि आगाज़ कयो आहे पंहिंजे ऑस्टेरिटी मेजर जो।
ॾिसो IMF हिकिड़ी फ्रेज़ इस्तेमालु कई अथऊं, तव्हां प्रेस लिस्ट पढ़ी वठो, उन फ्रेज़ में IMF चए थी त पाकिस्तान जेको आहे सो हिकिड़ो लो ग्रोथ ट्रेजेक्टरी ते रहंदो। माना पाकिस्तान जी जेकॾहिं पॉपुलेशन ग्रोथ खां हेठि असां जेको आहे सो हिकिड़ी ग्रोथ ट्रेजेक्टरी ते रहंदासीं ऐं डेफिशियल फाइनेंसिंग खां अलावा असां जेको आहे सो एक्सटर्नल फाइनेंसिंग जे उन यानी क्वालिटेटिव या क्वांटिटेटिव अप्रोच ते पूरा न थी सघंदासीं त IMF उन जे अॻियां वरी ॿी ॻाल्हि पई थी ऐड करे ठीक त लाल साहब इन में कुछ इन्फ्लेशन। ऐड कंदा जब्बार साहब वरी मां तव्हां ॾे वापसि ईंदसि लाल साहब अवां छा चवंदो अवां जी गवर्नमेंट में भी ये असीं ॾिठासीं ये कदम वरिता विया पर जेको अवाम जे मथां कोई इम्पैक्ट ना आयो ही हुकूमत बि हिन वक़्तु जी जब्बार साहब फरमाइनि पिया त एडवोकेज़म असांखे नज़र अचे पियो आर्ज़ी रिलीफ ॾांहुं ही हुकूमत जी अप्रोच असांखे नज़र अचे पई त ऑस्टेरिटी मेजर्स वठणा आहिनि ही करिणो आहे पर जेके असुल जेके जंहिंजा लॉन्ग लास्टिंग इम्पैक्ट्स हुजनि उहे अञा असांखे शयूं नज़र न पियूं अचनि। बिल्कुलु सही चवां था नादिया ऐं जवाब साहब जी ॻाल्हि खे अॻियां वधाए ऐं इकोनॉमिस्ट न आहियां पर हाणे छा आहे त IMF जेको आहे हाणे हाउस होल्ड नेम थी वियो आहे पाकिस्तान में हर घर में IMF जो नालो हाणे वरितो वञे थो। ॾिसो जेका मौजूदा मुआशी सूरत हाल आहे उन में IMF खां कर्ज़ो वठण खां अलावा ॿियो को रस्तो आहे कोन। जी ऐं ही जेको IMF खां जेका डील थी आहे या मज़ाक़ात जेके फाइनलाइज़ थी आहिनि उन ते हिन हुकूमत खे कोई जशन मल्हाइण जी ज़रूरत न आहे छाकाणि त इहो अल्टीमेटली इहो कर्ज़ो पाकिस्तान जे माण्हुनि खे पे करिणो आहे। ऐं तव्हां ॾिसो त हुननि सां इहो तइ कयो अथनि त असीं बिजली जो बिल बिजली जा जेके आहिनि रेट जेके आहिनि वधाईंदासीं गैस जा रेट वधाईंदासीं ऐं जेके 9 लख खां वधीक जेके रिटेलर आहिनि उन्हनि ते फिक्स टैक्स मणींदासीं। पेट्रोलियम लेवी जी ॻाल्हि थिए थी पई उनखे 60% खां मथे खणी ईंदासीं। हाणे बुनियादी तरह थियण जो घुरिजे त पाकिस्तान में तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त 23 दफ़ा अॻु में IMF खां पाकिस्तान लोन खणी चुको आहे। न सिर्फ़ु पाकिस्तान IMF खां लोन खणी चुको आहे पर तव्हां इहो CPEC जो जेको जग मशहूरु वाइदो आहे उन में बि कोई 48 अरब खां वधीक डॉलर पाकिस्तान खे पैसा मिली चुका आहिनि पर आम माण्हू जी ज़िंदगी में कंहिं क़िस्म जो फ़र्क़ु न आयो। उनजी बुनियादी वजह इहो आहे त सभु पाकिस्तान जी हुकूमत जूं पॉलिसियूं ॾाढियूं शॉर्ट टर्म ऐं शॉर्ट लिव्ड आहिनि। जेका हींअर ॻाल्हि हली पए ॾिसो हींअर जेका इहा ड्रामेबाज़ी हले थी पई त जेका हिननि जेका मुहिम शुरू कई आहे किफ़ायत शारी जी इहो जॾहिं गुज़िरियल PTM जी हुकूमत आई उन वक़्त बि हिकिड़ी कमेटी जोड़ी वई हुई ऐं हिन ते रिकमेंडेशन ॾिनियूं हुयूं पर कंहिं बि रिकमेंडेशन ते को बि अमल न थियो। तव्हां सिंध हुजे पंजाब हुजे त पंजाब जो हींअर ॾिसो मरियम नवाज़ साहिबा गाॾी जा टायर जेके आहिनि उहे वठण लाइ जेको डिमांड वई हुई उहो 3.5 करोड़ रुपए जी हुई। तव्हांखे सिंध में आम तौर ते वज़ीर नज़र ईंदा MPA में नज़र ईंदा जंहिंजे 4 मोबाइलूं अॻियां हूंदियूं ऐं 4 मोबाइलूं पोयां हूंदियूं थोरे जो उहो साॻी पुलिस सिंध में धाड़ेलनि सां मुआदो अटकाइण लाइ तयारु कोन्हे सिंध जे माण्हुनि खे अमन अमान ॾियण लाइ तयारु कान्हे पर उहो उनजो ध्यानु जेको आहे चाहे उन्हनि खे ख़तरो हुजे उहो इलाइक़ो पुरअमन हुजे या न हुजे उन सां गॾु पुलिस जो मोबाइलूं तव्हांखे ज़रूरु नज़र ईंदियूं त अल्टीमेटली इहो सॼो कर्ज़ अवाम खे भरणो आहे भुगतणो आहे। सरकार पर जेका लाल आहे साहब जेके ही त बुनियादी अवां तरह पाण बि टैक्स इहा ई ॻाल्हि कई त इहो त पोइ समूरी हुकूमतुनि मां हलंदो पियो अचे ऐं हिन वक़्तु बि को नज़र न पियो अचे को इरादो हिन हुकूमत जो बि त को ही प्रोग्राम एंड थींदो नए कर्ज़ प्रोग्राम जी तयारी बि कनि पिया। मूंखे इहो ॿुधायो ॾिसो त ऑपोज़िशन हिन में कहिड़ो किरदारु अदा कंदी छाकाणि त ॼाणायो पियो वञे त ही मुल्क जी जेका सूरत हाल आहे हिन वक़्तु हिन खां सवाइ ॿियो को ऑप्शन न हो। IMF प्रोग्राम अणटर हो हिन सूरत हाल मां निकिरण जे लाइ ऐं हाणे ऑपोज़िशन जो बिल्कुलु किरदारु कहिड़ो नज़र ईंदो हिन सूरत हाल में। नादिया इन हिकिड़ो मिंट को कमेंट करे पोइ अपोज़िशन जे किरदार ते अचूं था। इन में लॉन्ग टर्म त इहो थियणु घुरिजे हा त तव्हांजो जेका जवाब साहब ॻाल्हि कई जेका शाहाना कर्ज़ ज़िंदगी आहे उहो तव्हां ख़तमु करे तव्हां पंहिंजा ख़र्चा घटायो तव्हां पंहिंजो टैक्स नेट वधायो। हमेशह ॾिसो जेका हुकूमत अचे थी त उहो पंहिंजनि माण्हुनि खे पंहिंजे वोटर खे अपील करण लाइ जेका टैक्स जेको आहे उहो ख़ासि तौर ते इंडस्ट्रियलिस्ट खे जेको आहे उहो उनखे छूट ॾिए थी उन्हनि खे उन में नथी आणे उन टैक्स नेट में या उहे माण्हू जेके कमाइनि था उन्हनि खे नथी आणे ताईं एक्सपोर्ट कोन थी वधे ताईं एक्सपोर्ट बल्कि तव्हां ॾिसो गुज़िरियल 22-24 महीने घटिजी वई आहे। तव्हां रेमिटेंसिस तव्हांजा घटिजी विया आहिनि
तो ये मुख्तलिफ ऑप्शंस हैं जिनके एड करे आवाम खां इहो बार ला सघे पियो पर हुकूमत जी इम्कानियत नज़र नथी अचे। हाणे जेसिताईं तव्हां अपोज़िशन जी ॻाल्हि कई आहे त असीं नथा सम्झूं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन वक़्तु अपोज़िशन आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तव्हांजो मीडिया हुजे, तव्हांजो बैन अवी मीडिया हुजे, पूरी दुनिया डोनाल्ड लू जो जंहिंजी अॼु हेयरिंग आहे उते हली रही आहे, उनजो बि जेको बयानु थियो आहे त जंहिंमें काफ़ी इरेगुलरिटीज़ थियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी इलेक्शन खटी चुकी हुई फॉर्म 47 जे नतीजे में उन्हनि खे ज़बरदस्ती हाराए हिकिड़ी माइनॉरिटी गवर्नमेंट जेको 17 या 20 ठीक, सीटूं पर लाल जीती साहब अवां हुई समझो उन्हनि न जी पिया पर अंदर खैर त अची विया हो ऐवान में ऑपोजिशन जी बेंचिस ते। ॾिसो इहो अल्टीमेटली तव्हांखे करिणो आहे, ईअं तव्हां नथा करे सघो त जेकॾहिं तव्हांखे अदालत इंसाफ़ न ॾिनी तव्हां अदालतुनि वटि वञण छॾे ॾींदव, तव्हांखे हाणे इंसाफ़ न मिलंदो तव्हां या आबू खे छॾे ॾींदो, लाल साहब मुंहिंजो तव्हांखे वञिणो आवाज़ आहे सही न पर पियो हिन जो पहुचे। मतिलबु न आहे जी उन गैर इख़लाक़ी ठीक, मूंसां गॾु तो ये सेर ज़रूरी कामरान न साहबा है भी हैं, बैरिस्टर ज़मीर साहब भी हैं। सर साहब मेरी आवाज़ आप तक पहुंच रही है? जी 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 सर साहब आपने सुना जब्बार साहब को भी, लाल साहब को भी। लाल साहब तो एक्सपेक्ट कर रहे हैं, वो कह रहे हैं कि हम अपने आप को अभी तक अपोजिशन तो नहीं मानते क्योंकि जो हमारे साथ हुआ उस पर हम आज जुडिशल कमीशन के हवाले से एक दरख्वास्त भी दायर हो गई है। लेकिन वो ये कह रहे हैं कि हुकूमत को ज़्यादा जो अपने शाहाना खर्चे हैं, प्रोटोकॉल का जिक्र हो रहा है कि कॉस्मेटिक स्टेप्स के सिवाय इन जो असल स्टेप्स हैं उन पर फोकस करना होगा। दो के चॉइसेस बड़ी लिमिटेड हैं इस गवर्नमेंट के पास, लेकिन गवर्नमेंट को दिखाना होगा कि वो जो वायदे अवाम के साथ करके आए। क्या कहेंगे आप? बिल्कुल सही बात है। हमें जो है करेक्टिव मेजर्स लेने होंगे हर सतह के ऊपर, ठीक है, और उसकी शुरुआत हो चुकी है। सदर मुमलिकत ने जो है किसी किस्म की इमारत लेने से जो है उन्होंने इनकार किया है। वो किसी भी ऐसी प्रिविलेज को नहीं एक्सेप्ट कर रहे जिससे अवाम पे बोझ पड़े। हाँ, लेकिन मैं समझती हूँ कि जो बड़े करेक्टिव मेजर्स हैं उनका बहुत अच्छा एक ढांचा जो है वो पाकिस्तान पीपल्स पार्टी ने अपने मंशूर में दिया है, जिससे अब जो है वजीर आजम और दीगर जो मुस्लिम लीग नवाज के हुकूमती अरकान हैं वो इत्तेफाक कर रहे हैं। जो नए फाइनेंस मिनिस्टर आए उन्होंने भी इसकी तायीद की, यानी कि वो वजारतें जो डिफॉल्ट हो गई हैं उनको जो है वफाक में रख के उनके ऊपर इजाफी अखराजात हैं वो करने की ज़रूरत नहीं है। इससे जो पैसा बचता है 300 अरब वो अवाम की फलाह पे खर्च किया जाए। इसी तरीके से जो अशराफिया को सब्सिडीज दी जा रही हैं वो भी जो है डिसकंटिन्यू करके अवाम को, आम जो पाकिस्तानी है उसको रिलीफ मिलना चाहिए। इसके साथ साथ यकीन हमें सेल्फ रिलायंस पे भी जाना होगा। हमें जो है अपनी डोमेस्टिक इंडस्ट्री को भी जो है वो फरोग देना होगा। और जो बिजली का जो एक कीमतों में इजाफा है और जो कमी है उसको पूरा करने के लिए भी पाकिस्तान पीपल्स पार्टी ने एक बहुत वाज़ेह प्रोग्राम दिया है कि जो कुदरती वसाइल है हमारे पास, सोलर एनर्जी है, विंड एनर्जी है, उससे बिजली पैदा की जाए। और जो सुबह सिंध में हो रही है स्पेशली रूरल एरियाज में, जिससे ये होता है कि लाइन लॉस भी कम होता है, लाइनमैन के अखराजात भी कम होते हैं, सस्ती बिजली प्रोड्यूस होती है। तो ये वो जो प्रोजेक्ट्स हैं जिनके ऊपर पूरी तवज्जो देनी चाहिए। जिनमें थर्ड से जो कोयला निकल रहा है, इम्पोर्टेड कोयला नहीं, जो थर्ड से कोयला निकल रहा है उससे बिजली पैदा होकर नेचुरल ग्रिड में जा रही है। इसी तरीके से न्यूक्लियर पावर प्लांट से सस्ती बिजली पैदा होती है। तो एक एनर्जी मिक्स को हमें देखना पड़ेगा, तवाज़ुन लाना पड़ेगा कि हम जो है वो जो है जो उस बिजली के ऊपर जो महंगी बनती है उसके ऊपर रिलाई न करें और जो है बेहतर तरीके कार से बिजली पैदा करें ताकि जो है क्लाइमेट चेंज का भी मुकाबला हो सके और हम जो है सस्ती बिजली भी पैदा कर सकें। जो लाइन लॉसेस है और जो डेफिसिट्स है उनके ऊपर भी काबू पाया जा सके। ठीक सर साहब, लेकिन एक होती है विश लिस्ट और एक होती है आपकी लाइन ऑफ एक्शन, तो इस वक्त उसमें बड़ा गैप नज़र आ रहा है। एक्सपर्ट्स की तो यही राय है कि विश लिस्ट अपनी जगह पे कि ये हो सकता है या ये करना चाहिए, लेकिन वो कैसे होगा और कब होगा उस पर अभी तक बहुत ज़्यादा कन्फ्यूजन्स बरकरार हैं। ज़मीर साहब अवां वटि ईंदसि, अवां बि टैक्स पेयर आहियो, असां वांगुरु ऐं ज़ाहिर आहे ही जेके ॻाल्हियूं थियनि पियूं असां सभिनी खे इम्पैक्ट कनि बि थियूं ऐं ईंदड़ ॾींहंनि में बि ज़रूरु उन्हनि जो असरु असां सभिनी ते अचिणो आहे। कीअं ॾिसो पिया अवां हिन हुकूमत जेके ही मेजर्स आहिनि ऐं उनखां सवाइ जेके हाणे जेको अवां जी फील्ड बि आहे, अवां जी एक्सपर्टीज़ बि आहे, उन ते अदालती फ्रंट ते मुख़्तलिफ़ डेवलपमेंट्स असांखे नज़र अचनि पियूं। अॼु असां ॾिठोसीं त ॿाहिरि बि इहा ॻाल्हि थी, आलमी इदारनि वटि बि इहा ॻाल्हि थिए पई ऐं उनखां सवाइ
असां ॾिसूं था त इते पिण जुडिशियल कमीशन जी ॻाल्हि थिए पई त उहो मामिलो सेटल थियणु घुरिजे। उन खां सवाइ रिज़र्व सीटूं आहिनि, ॿिया केसिस आहिनि, किथे ॾिसो पिया हिननि चैलेंजिस सां गॾु ही वारा मामला किथे स्टैंड कंदे मूंखे नज़र अचनि पिया? ॿ टे सुवाल आहिनि, सो टाइम मां ओतिरो वठंदुसि। जी ज़मीन हाणे साहब। अर्ज़ु इहो आहे त सभ खां पहिरियों हिन मुल्क में जेको आहे सो सभ खां वॾो वबाल जेको आहे उहो पाकिस्तानी आम शहरी ते आहे। हुकूमतूं बदिलजनि, सियासी पॉलिसियूं बदिलजनि, मार्शल लॉ अचे, जमहूरियत अचे, टारगेट अवाम ई आहे। टैक्स पेयर जेको आहे उहो ई हमेशह रिवायती तौर ते इन सभिनी शयुनि खे फेस कंदो आहे, छो जो उहो ई मोहबे वतन लॻंदो आहे। त आइन में उन टैक्स पेयर जी आइन त उन टैक्स पेयर जी बि ज़मानत ॾिए थो। आइन सभ खां वधीक प्रोटेक्ट जेको करे थो उहो आम शहरी खे थो करे, पर हिते सभ खां वधीक जेको इफेक्ट ई आहे उहो आम शहरी आहे। ऐं हिकिड़ी ख़ुशाइंदा बात इहा बि आहे त कहिड़ा बि सबबु, के बि रीज़न, हाणे जेको नयूं जेको कर्ज़ु आहे उहो रीशेड्यूल थियो आहे जेको हिकिड़े ऑक्सीजन जे तौर ते कमु कंदो। बाक़ी ॾिठो वञे त माज़ी में इहा रिवायत रही आहे असांजे हुकुमरान जी या असांजे हिन मुल्क जे सिस्टम हलाईंदड़नि जी, जेके सदाईं पंहिंजो मलबो या त पहिरें ते विझंदा आहिनि या वरी जेको आहे सो चवंदा आहिनि त हिन वक़्तु ही सिचुएशन आहे, इन जे करे ही असांजा मसइला जेके आहिनि उहे असां खां हल नथा थियनि। पर बदकिस्मती उहा जेकॾहिं अहिड़ी लीडरशिप जेका उहो माज़ीअ जूं ग़लतियुनि जी तसीह नथी थिए या मुस्तक़बिल में हू फ़ैसिला करे नथा सघनि या प्रेज़ेंट संभाले नथा सघनि, पोइ इक़्तिदार में अचनि छो था? जेकॾहिं अचनि था त उहे जवाबदार आहिनि ऐं उहे ई जवाबदार रहंदा। बल्कि उन खां वधीक खणी आउं ईअं चवां त जेकॾहिं नाअहली सम्झिजे त इहा पूरे सिस्टम जी नाअहली इन जे करे बि आहे त हितां जूं अदालतूं उहे बि सदाईं अंडर जेको आहे क्वेश्चन रहियूं, उन्हनि जो जेको कमु हुयो उन्हनि न कयो। असांजा रियासती इदारा पंहिंजे डोमेन खां निकिरी ॿाहिरि खेॾिया ऐं हर इदारे में करप्शन जो उहो ट्रेंड थियो जंहिंजो मजमूई तौर ते इहो वञी तासुर पियो आहे त बाबा जेको अचे उहो पंहिंजो पेट भरे अॻिलनि जो पोइ ॾिसंदासीं। हाणे उन खां पोइ अचूं था कानूनी मामलनि ते, त जेको आहे सो पहिरियों मामिलो इहो त जेको इस्लामाबाद हाई कोर्ट में हले थो साइफ़र वारो केस, इन ते असीं पहिरियों बि रोशनी विधी हुईसीं साबिक़ा प्रोग्रामनि में माज़ी में बि, त इहो आहे त साइफ़र जो हिकिड़ो जेको इहो मामिलो आहे जेको हींअर वॾे में वॾो मामिलो जेको हींअर वक़्तु हले थो इस्लामाबाद हाई कोर्ट में, उहो इहो आहे त साइफ़र हिकु स्पेशल जेको आहे सो ट्रायल आहे। स्पेशल ट्रायल जे लाइ ही FIR थिए थी मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर जे सेक्रेटरी जे मुदियत में, ऐं उहो इहो थो चए त सेक्शन 5 ऐं 9 जी जेको आहे सो असांजो जेको ऑफिशियल सीक्रेट एक्ट 1923 जो आहे उन तहत ही साहिबान जेको आहे इन गद्दारी जो मुर्तकिब थिया आहिनि। ऐं उन सेक्शन 5 ऐं 9 जी जेकी डेफिनेशन आहे उहा इहा आहे त ऑफिशियल सीक्रेट एक्ट जे तहत के बि सरकारी ऐं जेके बि सीक्रेट इशूज़ आहिनि उन्हनि खे पब्लिक करणु या उन्हनि खे डीकोड करणु या उन्हनि खे सियासी मक़सद जे लाइ इस्तेमालु करणु, उन तहत उहा सज़ा थी। ऐं उन सेक्शन जे तहत 9 ऐं 5 जे तहत इहा सज़ा जो तयन जेको आहे उहो 14 साल खां वठी करे लाइफ जेको आहे सो यानी कि लाइफ इम्प्रेज़मेंट बि थी सघे थी ऐं डेथ पेनल्टी बि थी सघे थी। उनजो इहो जेको फ़ैसिलो आहे उहो हले थो। उन में हींअर जेकी इमरान ख़ान जी अपील आहे शाह महमूद कुरैशी जी, उहा लीगल बुनियाद ते घटि पर टेक्निकल बुनियाद ते ज़्यादा आहे। उन्हनि में इहो चयो थो वञे त असांजी जेकी एविडेंस आहे उनखे प्रॉपरली एप्रिशिएट न कयो वियो ऐं जेको ट्रायल हलियो उहो स्पीडी हलियो। ऐं उन खां अलावा जेको 360 जेको आहे 342 जो बयानु हुयो उहो बि सही न थियो ऐं उनजो मौक़ो न ॾिनो ऐं राइट ऑफ डिफेंस यानी जिरह जो मौक़ो बि न ॾिनो वञो। उहो स्पीडी ट्रायल जेको पहिरियों माज़ी में हलियो हाणे बि उन जे हिसाब सां हाई कोर्ट इन खे डे टू डे बेसिस ते हलाए थी, यानी स्पीडी ट्रायल। इहो हिकिड़ो मामिलो आहे। ॿियो मामिलो इहो त जेको लॉन्ग मार्च कयो पीपल्स हिन PTI ऐं उन में इहे शयूं वाज़िह थी आयूं त भंजड़ा थी, आग बि लॻी हुई ऐं जेको इस्लामाबाद यरगमाल थी बकौल जेको आहे सो उन वक़्त जे कंप्लेनेंट्स जे। पर माज़ी जे उन वक़्त जी जेकी उहा पोज़ीशन हुई उहा इन तरह जी हुई त वाक़ई इहे जेके करण वारा आहिनि उहे मुजरिम आहिनि। जॾहिं त आइन ऐं कानून जे रूह खां इहो आहे त उहे जेको बि अंडर एलिगेशन आहे उन जो जेसिताईं जुर्म साबित नथो थिए तेसिताईं उहो मासूम हूंदो। पर हिते रिवायत रही आहे हिक ॿिए खे मुलज़िम पहिरियों ठाहे वठंदा आहिनि, ट्रायल बाद में हलंदा आहिनि, पोइ बिलाख़िर उहे ॻाल्हियूं हींअर प्रोसिक्यूशन साबित न कयूं जंहिंजे नतीजे में उन में पीपल्स पार्टी PTI जे जेके मेन क़यादत आहे ऐं लीडरशिप आहे उन्हनि खे इहो फ़ाइदो मिलियो आहे त बाबा तव्हां जेके एलिगेशन्स हया हुआ उहे जेको आहे सो प्रोसिक्यूशन प्रूव न करे सघिया, लिहाज़ा उन खां उहे ॿाहिरि आया
ऐं उन खां पोइ वरी हिकिड़ी डेवलपमेंट आहे त नवाज़ शरीफ़ जा जेके पुट आहिनि जी उहे 7 साल एब्सकॉन्डर रहिया आहिनि। इहे अल अज़ीज़िया में फ्लैगशिप में ऐं जेको सो ॿियो जेको हुयो इहो एवनफील्ड रेफरेंस उन में इहो ट्रायल हलियो। हालांकि इहो सियासी ट्रायल हुयो पर उन जूं रिक्वायरमेंट्स हुयूं जेके पूरियूं करणियूं हुयूं ऐं उहे पूरियूं थियूं। उन में नवाज़ शरीफ़ जेको आयो उनखे बि अनड्यू जेको आहे सो कंडोलेंस मिली ऐं उहो बि आयो। ऐं हाणे जेको उनजा पुट 7 सालनि खां पोइ आया आहिनि उन ग्राउंड ते त माज़ी में इहे जेके रेफरेंस थिया उहे सियासी बुनियाद ते थिया। उन में मरियम नवाज़ ऐं नवाज़ शरीफ़ अक्यूटल थी विया आहिनि, लिहाज़ा असांखे बि इहो मिले राइट मिले। इंटरप्ट कंदे त जेके मुख़्तलिफ़ केसिस जो मां ज़िक्र करायो आहे उन खां सवाइ बि ॿिया बि असांखे केसिस नज़र अचनि था। हाणे जीअं लाल साहब जेका ॻाल्हि कई त अल्टीमेटली जॾहिं असांखे इंसाफ़ न मिलंदो असीं अपोज़िशन जी बेंचुस ते वेंदासीं पर मञूं कोन था पंहिंजे पाण खे। अव्हांखे इहो नज़र अचे पियो त हाणे ही जेके मामरा आहिनि जेके असांखे नज़र आया त हुकूमत जी फॉर्मेशन वक़्तु ई तमामु वॾा मामरा पे नज़र आया। हाणे मूंखे लॻे पियो त डस्ट सेटल थी चुकी आहे। हाणे ही हुकूमत बि हलंदी रहंदी ऐं ही मामरा पंहिंजे स्पेस सां पंहिंजी स्पीड सां हलंदा रहंदा। या तव्हांखे लॻे पियो को वॾो अञा बि को थ्रेट हिन हुकूमत जे आॾो ही मामरा आणे सघनि था? अव्हांखे यादि हूंदो त कुझु प्रोग्रामनि में इहो जॾहिं मख़सूस सीटुनि वारो मामिलो हले पियो उन वक़्तु अपोज़िशन बि वॾी एनर्जेटिक हुई ऐं हुकूमत बि जेको आहे पंहिंजे स्टांस ते हुई। पोइ मूं इहो अर्ज़ु कयो त जेको सेक्शन 104 आहे इलेक्शन कमीशन एक्ट जो उन में इलेक्शन कमीशन खे लामहदूद इख़्तियारात हासिल आहिनि त उहा जेकॾहिं सम्झे थी त हू मख़सूस सीटूं इजरा करे सघे थी। अगरि नथी सम्झे त उनखे कंहिं बि क़िस्म जो को बि इदारो गाइड या जेको आहे सो डायरेक्शन नथो ॾेई सघे। त उन में हू इंडिपेंडेंट हुई ऐं उन जो सबबु इहो बि हुयो त जंहिं पार्टी सां हिननि इलाक़ कयो उहा पार्टी पोलिटिकली उन इलेक्शन जो हिसो ई कोन्ह थी। उन जो सरबराह बि उन प्लेटफॉर्म तां पंहिंजी पार्टी जे प्लेटफॉर्म तां स्लोगान तां या इंतिखाबी निशान तां इलेक्शन विढ़ियो ई कोन हो। लिहाज़ा न हुननि इलेक्शन विढ़ी न हुननि जेको आहे जनरल निशिस्तुनि जे लाइ कैंडिडेट ॾिना न मख़सूस जे लाइ ॾिना। लिहाज़ा उन जे करे PTI इफेक्ट थी वई। उहो सियासी हिननि जो जेको फ़ैसिलो हुयो उहो हिननि जो डिफ्यूज़ थी वियो। हाणे उन खां पोइ ही पंहिंजी अपोज़िशन खे बका करण जे लाइ पिशावर हाई कोर्ट में विया ऐं उन खां पोइ लाहौर हाई कोर्ट में विया। लाहौर हाई कोर्ट वारो जेको उहा मेंटेनेबल न थी ऐं पिशावर में 5 रुकनी बेंच इहो फ़ैसिलो कयो त इलेक्शन कमीशन जो जेको फ़ैसिलो आहे उहो पंहिंजे हिसाब सां सही आहे। लिहाज़ा उनखे सस्टेन था कयूं। उन खां पोइ हाणे हिननि वटि हिकिड़ो आख़िरी फाइनल जेको ऑप्शन बचियो आहे जेको PTI बानी हाणे यूज़ कयो आहे ऐं उहो वञणु चाहे थो सुप्रीम कोर्ट में जेको अव्हां ॿुधायो त जेको आहे सो कमीशन जे लाइ। हाणे हर शहरी खे इवन देन हुकूमत खे पाकिस्तान कमीशन ऑफ इंक्वायरी एक्ट 2017 जे तहत हक़ हासिल आहे त हू जुडिशल जेको आहे सो इंक्वायरी या जुडिशल कमीशन जे ज़रिए तहक़ीक़ात कराए सघे। इहो हुननि वटि राइट आहे। उहो हुकूमत खे बि रहंदो आहे आम शहरी खे बि रहंदो आहे। हाणे उन में हिननि हिकिड़ी डिमांड रखी आहे त IMF जा मामला जेके आहिनि उहे सुप्रीम कोर्ट जे ज़रिए इन थियनि जो उन्हनि जी ऑडिट थिए ऐं ॿियो त जेकी बि गवर्नमेंट्स फार्मुलेट थियूं आहिनि उन्हनि खे कमु करण खां रोकियो वञे। हाणे मामिलो आहे त हिकिड़ो राइट त इन्हनि खे आहे त हू पंहिंजे आइनी ऐं कानूनी तौर ते पंहिंजे जेको इन धांधली सम्झनि था उहा वञी सघनि पर प्रेयर में या इस्तदा में इहे 2 जेकी पॉइंटूं ॾिनियूं आहिनि उन में मां वाज़िब कंदो हलां त आइनी तौर ते का बि अदालत जेको आहे मुआशी मामलनि में ख़ारजा मामलनि में ऐं पॉलिसी मामलनि में पॉलिसी मेकिंग मामलनि में मुदाख़लत न कंदी। ऐं ॿियो उन खां हिकु त जेको फंक्शनरीज़ खे रोकण जी जेकी इस्तदा आहे उहा आइन में जेकॾहिं तव्हां एग्ज़ेक्टिव्स खे हिकु दफ़ो मुंतख़िब कयो त पोइ हुकूमत उहे हलाईंदा ऐं सुप्रीम कोर्ट खे इहो को बि इख़्तियार कोन्हे त अहिड़े क़िस्म जो स्टे जारी करे। ठीकु त हिते त मुंहिंजो आसिरो जीअं मां ॿुधायो त हाणे ही आइन इजाज़त नथो ॾे जेके मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं PTI जूं इन में नज़र अचनि पियूं असांखे। जबर साहब अवां वटि ईंदसि। हाणे जेका ॻाल्हि ॿुधाई आइनी लिहाज़ खां जेका पोज़ीशन सिचुएशन ॿुधाई असांखे ही हुकूमत ठहण वक़्तु नज़र पिया आयो त खोड़ हुल हंगामो केतिरो ई वक़्तु हली सघे थो पर हाणे आहिस्ते आहिस्ते डस्ट सेटल थींदे नज़र अचे पई। ही जीअं अवां अॻु ॿुधायो त चॉइसिस तमामु घणियूं लिमिटेड आहिनि हिन हुकूमत वटि, माहौल तमामु घणो स्ट्रेस्ड आहे पर ही जेका डस्ट सेटल थिए पई अवां सम्झो पिया त हाणे हुकूमत खे पंहिंजे मामरनि खे अॻियां हलाइण में वधाइण में कुझु फेवरेबल माहौल मिलंदो ऐं हुकूमत खे थोरो स्पेस मिलंदो इन हवाले सां? ॾिसो ॻाल्हि दरअसल इहा आहे जो आई एम अ सिटीज़न ऑफ पाकिस्तान ऐं मुंहिंजो कंसर्न बि जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो मैक्रो लेवल ते तमामु घणो आहे छाकाणि मां बिलीव कंदो आहियां पॉलिटिकल इकोनॉमी में
पॉलिटिकल इकोनॉमी लफ़्ज़ जेको आहे इहो जार्गन वर्ड 1990 में जॾहिं कसिरल जाती इदारनि में आयो त मां WTO में तमामु घणो मुंहिंजो इंट्रस्ट हो त हुते असां इहे सम्झण जी कोशिशि कई त आख़िर पॉलिटिकल इकोनॉमी जेको आहे तो इकोनॉमिस्ट ऐं नोबल लॉरेट इहो लफ़्ज़ जेको कढियो आहे इन जे पोयां आख़िर जेका आहे सा हिकिड़ी यानी कहिड़े क़िस्म जी विस्डम आहे। विस्डम वॉज सिंपल कि सियासत जेका आहे उहा जहत ॾींदी आहे, डायरेक्शन्स ॾींदी आहे त इकोनॉमी कहिड़े तरीक़े सां जेको आहे सो हले। उन में हुननि जो पंहिंजो बि इंट्रस्ट हूंदो आहे त उन्हनि जी बका, उन्हनि जो जटा ऐं उन्हनि जी ॿीहर अचण जी जेका ख़्वाहिश आहे। जेकॾहिं वाजपेयी जेकॾहिं अचे वेठो त उनजी हिकिड़ी पॉलिटिकल स्टेबिलिटीअ जे हवाले सां ई जेको कुझु इकोनॉमिकल साइड ते थियो आहे इंडिया में, शायदि उहो हिकिड़ो सबबु ठहंदो जेको उनखे वरी जेको आहे सो आणण में मददगार थींदो। हाणे जेसिताईं पाकिस्तान जो तालुक़ु आहे पॉलिटिकल इकोनॉमीअ जे हवाले सां मां चवंदुसि त पाकिस्तान जो सभ खां वॾे में वॾो चैलेंज आहे यानी अनसेटल्ड पॉलिटिक्स। सभ खां वॾे में वॾो पाकिस्तान जो मसइलो आहे त पीपल ऑफ दिस कंट्री, मां सॼे पाकिस्तान में ट्रेवल कंदो आहियां ट्रेड पॉलिटिक्स जे हवाले सां, यानी हिते माण्हुनि जो ट्रस्ट ऐं ईमान रियासती इदारनि में बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। तव्हां जेकॾहिं उन मुल्क में जिते हिकिड़ो आम माण्हू जेको आहे सो उन जे सोच में रियासती इदारा, सियासी इदारा, एग्जीक्यूटिव इदारा ऐं जुडिशरी जी हिकिड़ी अहमियत जेका आहे सिर्फ़ु इहा आहे त वॉट एवर दे लाइक इहो कानून खां ॿाहिरि ई हूंदो एंड वॉट एवर दे डू। हिते हिकिड़े तव्हांजे कंहिं वकील साहब या छा ॻाल्हि पई कई त पाकिस्तान में जेको आइन आहे ऐं उन जा जेके उन खां पोइ लॉस ठहनि था, उन खां पोइ उन जे हेठां रूल्स रेगुलेशन ठहनि थियूं, उन जो जवाबु सिर्फ़ु हिकिड़ो अथव। मौलाना फजल रहमान चयो त जो हुकूमत आती है वो अपने सारे केसेस को खत्म करवा देती है, जो हुकूमत जाती है उसके ऊपर वही आने वाली हुकूमत जो है वो केसेस की भरमार दाखिल करती है। एक वेरी इंटरेस्टिंग डिस्कशन सुप्रीम कोर्ट में थी इमरान खान ते भई हुन चयो हेड कांस्टेबल लाहौर जो इहो थो चए त रवलपिंडीअ में शरारत कई वई हुई जंहिंमें इमरान खान वॉज इम्प्लीकेटेड। त जज मुंहिंजो ख़्याल आहे हुते शायदि थी सघे थो जज जो ईमान ताज़ो थी वञे या रमज़ान जो महीनो आहे, उन पंहिंजो पाण सां पंहिंजे कॉन्शियस सां इंसाफ़ करण जी कोशिशि कई। हुन चयो इहा त वॾी मज़ाक़ खेसि ॻाल्हि आहे त हिकिड़ो हेड कांस्टेबल लाहौर जो उहो रावलपिंडीअ जे वाक़े ते जेको आहे सो उनखे तव्हां गवाह ठाहियो आहे, ख़ुदा ख़ौफ़ कयो अहिड़े क़िस्म जा केसिस न ठाहियो। पर हाणे वापसि था अचूं, यकीन कयो जेकॾहिं थोरी देरि लाइ प्रोसिक्यूटर्स या उहे माण्हू जेके माण्हुनि जे ख़िलाफ़ केसिस ठाहिनि पिए था, एंटी ग्राफ्ट एजेंसीज़, सेक्शन 36 जी 2012 वारी अमेंडमेंट केरु पढ़ी वठे, मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में को बि ग़लति केस न ठाहींदो। हाणे सेक्शन 36 जी अमेंडमेंट छा अथव? उहा अमेंडमेंट इहा आहे त तव्हांजी थोरी देरि लाइ मां सवले सिंधीअ में थो चवां, तव्हां ते केस ठाहियो वियो ऐं उहो केस कंहिं ठाहियो, फंक्शनरीज़ ठाहियो, उहो केस कंहिं ठाहियो, प्रोसिक्यूटर ठाहियो, कंहिंजे चवण ते ठाहियो, उहो मध्य चवण ते ठाहियो ऐं उहो केस जेकॾहिं सस्टेन नथो थिए, अॼु तव्हांजा नवाज़ शरीफ़ जा थोरी देरि लाइ मां चयो त ॿई ॿार जेके आहिनि से आज़ादु थी विया। इहो सी एब्सकॉन्डर्स आहे हिकिड़ो केस हो जंहिंमें एतिरो जल्दी जजनि फ़ैसिलो कयो, नैब एतिरो जल्दी क्लियरेंस ॾी। इहे क्वेश्चन्स आहिनि जेके हिन सोसाइटी में उथनि था। हाणे थोरी मां तव्हांजे वकील ब्रदर ऐं जेके MNA वग़ैरह वेठा आहिनि उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि कयो पिया। सेक्शन 36 तो चए तव्हांजी जेका हिकिड़ी प्रोसिक्यूशन जेका आहे उन जो ठाहियल जेको आहे जोड़ जो जेकॾहिं एडजुडिकेशन लेवल एट सब्सिक्वेंट जिते चइजे इंसाफ़ में उहा सस्टेन न करे त उन माण्हू जे ख़िलाफ़ केस थींदो, जंहिं इहो केस ठाहियो 5 सालनि जी सज़ा थींदी ऐं फाइन बि थींदो। सेक्शन 36 2012 जी अमेंडमेंट पढ़ी वठो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में कि माण्हुनि खे कॉन्शियस थियणु खपे। मशवरो तव्हांजो पहुची वियो आहे, लाल साहब बि गॾु आहिनि ऐं सहर कामरान साहिबा बि आहिनि, ज़मीर साहब पाण एक्सपर्ट आहिनि इन फील्ड जा। लाल साहब कुझु मशवरा मां ॿुधा जबार साहब जा, ज़मीर साहब बि थोरो एक्सप्लेन कयो त जेके प्ली कई वई आहे कोर्ट खे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां, उनजो त आसरो घटि नज़र अचे पियो त उहा तव्हांजूं क़बूल थियनि, छाकाणि त माशी मामलनि में, परॾेही मामलनि में अदालत इंटरव्यू नथी करे सघे ऐं उनखां सवाइ IMF जी जेकॾहिं ज़िक्र कंदासीं त उहो अॻु ई PTI खे जवाबु ॾेई चुका आहिनि त असीं जेके घरू मामला आहिनि उन में इंटरफेरेंस न कंदासीं। त हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कीअं अॻियां वधंदी, ही सूरत हाल आहे मुंहिंजे साम्हूं।
घरू मामला न ॾिसो नाजिया तव्हां पाण खे correct लाल कयो। साहब जवाब- मां हिकिड़ो को जी। लफ़्ज़ पढ़ियो आहे घरू जी। मामला हुननि न चयो आहे, जी। हुननि चयो आहे असां तव्हांजे जुडिशल जी जेके हलंदड़ केसिस आहिनि उन में असां न ईंदासीं। बाक़ी डोनाल्ड लू जेको बि अथव हुनजो पढ़ो प्रेस रिलीज़, मां 4 दफ़ा पढ़ियो आहे। जी ही हैज़ एलेज्ड गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान ठीकु। रियासती जवाब साहब इदारनि उन खां अॻु जेको IMF खे ख़त लिखियो वियो आहे उन खां पोइ जेको हुननि जो बयानु साम्हूं आयो त जेके पाकिस्तान जा इंटरनल मैटर्स आहिनि उन्हनि में असांजी ॻाल्हि न हूंदी। लाल साहब रिस्पॉन्ड कंदो, मां एड कंदो कुझु। जुडिशल केसिस जे बारे जी में चयो। जी जी लाल साहब मुंहिंजो आवाज़ नाजिया पहुचे ॾिसो, पियो वधे? जी इतनी मूंखे आवाज़ अचे पियो। नाजिया ॾिसो, जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ आई खे ख़त लिखियो, उन में अॼु बि उन ते क़ाइम आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ चाहे थी त IMF जेको आहे इहो लोन पाकिस्तान खे ॾे, पर ॾिसो ही ॻाल्हि दरअसल इहो आहे जेको हाथी आहे कमरे में हुनजे बारे में केरु बि ॻाल्हाए नथो त ही जेको हेॾा सारा लोन्स अचनि था जंहिंजे करे पाकिस्तान जे माण्हुनि ते एॾा वॾा महांगाई जा बम किराया वञनि था, त इहो आख़िर इहे पैसा वञनि केॾां था? जेकॾहिं इहे पैसा अचनि था इहे पाकिस्तान जी अवाम जी भलाई लाइ आहिनि, त उहो बि भलाई थिए छो नथी? महंगाई घटिजे छो नथी? पेट्रोल घटिजे छो नथो? डॉलर घटिजे छो कोन थो? दवाऊं घटिजनि छो कोन थियूं? अटो घटिजे छो कोन थो? त पोइ आख़िर इहो कर्ज़ो जेको अचे थो, इहो जॾहिं मां कर्ज़ो मुल्क में अचे थो ऐं जेकॾहिं उनजी प्रॉपर यूटिलाइज़ेशन न थींदी त यकीनी तौर ते उहो उनजो बोझ पाकिस्तान जी अवाम ते पवंदो। हाणे जॾहिं इहे पैसा अचनि था त उन लाइ ज़रूरी आहे त पाकिस्तान में हिकिड़ी मुंतख़िब हुकूमत हुजे जिन खे माण्हुनि चूंडियो हुजे, उहो माण्हुनि ते हुकुमरानी करे उहो मुल्क खे हलाए ऐं इहे पैसा या इहे फाइनेंसिस जेके टैक्सेस जे थ्रू जेके कर्ज़नि जे थ्रू गॾु थियनि था उनजो प्रॉपर ख़र्चो करे। पर असीं सम्झूं था ऐं अॼु जेका पिटीशन जो ज़िक्र आहे उहो बि इन सिलसिले में आहे त ही जेका मौजूदा हुकूमत आहे इनखे का इख़लाक़ी जवाज़ न आहे। ही मुल्क हलाए ई नथा सघनि। हिन मुल्क जो बच्चो ॼाणे थो, हिन मुल्क जो हर सहाफ़ी ॼाणे थो, हिन मुल्क जो हर जज ॼाणे थो त इहा लेजिटिमेट हुकूमत न आहे। इहो पाकिस्तान तहरीक इंसाफ जो 80 सीटूं चोराए ऐं इन्हनि खे आंदो वियो आहे। ऐं जेके चोरी कराइण वारा आहिनि उन्हनि जा नुमाइंदा तव्हां ॾिसो लाल कि साहब चैनल्स ते बुक अचनि अॼु था हू ऐं 2/3 चवनि था मेजोरिटी खणी वेठा आहिनि, ऐवान में मौजूदु आहिनि ऐं जेको हिन वक़्तु ताईं जेका पोज़ीशन स्टेटस आहे, हाणे जेके अवाम मामरा ॿुधायो पिया अॻियां वधण जी इहा ई हिकमत अमली हूंदी PTI जी त हू पिटीशन्स ॾींदा या जेके आलमी इदारा आहिनि उन्हनि ॾांहुं वेंदा या उन खां सवाइ असांखे ऐवान अंदरि बि के मामरा नज़र ईंदा? ॾिसो नाजिया, हाणे जेको दुनिया आहे इहो हाणे हिकिड़ो ग्लोबल विलेज आहे। दुनिया में किथे बि का शइ थिए थी त उहो दुनिया वारनि जी नज़रनि जे आॾो घुमे थी ऐं दुनिया सॼी तव्हांखे पैसा ॾिए थी। तव्हां प्यालो वठी घुमंदा था वठो त असांजी मदद करियो, त उहो यकीनी तौर ते इहो बि चाहींदा त हिन मुल्क में जमहूरी क़दम जेके आहिनि उहे अॻियां वधनि, जमहूरी क़ुवतूं अॻियां अचनि, जमहूरी हुकूमतूं हुजनि। असीं कंहिं बि सूरत में हिन हुकूमत खे क़बूल न कंदासीं ऐं असांजो तमामु हिकिड़ी नंढिड़ो मुतालबो आहे त घटि में घटि 10 सीटुनि जी हिकिड़ी ऑडिट थी वञे, हिकिड़ी जुडिशियल कमीशन जुड़े जेको उन्हनि जी ऑडिट करे वठे त असांखे क़ाबिले क़बूल हूंदी। हाणे इन ते चाहे भले जेकॾहिं हुकूमत में धुलियूं चाहिनि थियूं त असां KP में जेकॾहिं बाय एंड लार्ज इलेक्शन खटियो आहे, जेकॾहिं हुते बि हू ऑडिट करणु चाहिनि था त पाकिस्तान तहरीक इंसाफ उते बि पंहिंजे हल्कनि जी ऑडिट करण लाइ तयारु आहे। उन खां इनकार सिर्फ़ु इन सूरत में कयो पियो वञे त हुननि मौजूदा हुकूमत खे ख़बर आहे त हुननि इहो इलेक्शन नाहे खटी ऐं जेकॾहिं ऑडिट थी त हीअ हुकूमत बीती हली ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ जी हुकूमत उन जे नतीजे में क़ाइमु थींदी। त यकीनी तौर ते इमरान ख़ान जो नज़रियो, इमरान ख़ान जो नैरेटिव हिन क़ौम क़बूल करे वरितो आहे ओवरऑल ऐं इन करे पाकिस्तान तहरीक इंसाफ इलेक्शनूं खटियूं आहिनि। ऐं हाणे जेकॾहिं इहो केरु सम्झे थो त हाणे जेको आहे इन खे माज़ी जो किस्सो सम्झी पाकिस्तान तहरीक इंसाफ भुलाए छॾींदी। तव्हांखे यादि आहे 2013 में बि इमरान ख़ान कंहिं बि सूरत में क़बूल न कयो हो जेसि ताईं सुप्रीम कोर्ट उन खे एजुकेट न कयो या उन ते को पंहिंजो फ़ैसिलो न ॾिनो। त हाणे हिन दफ़े तव्हांखे रमज़ान जे महीने में यकीनी तौर ते हिकिड़ो अहिड़ो महीनो आहे जंहिंजे एतिराम में एक्टिविटी तव्हांखे यकीनी तौर ते घटि नज़र ईंदी। पर तव्हां ॾिसो असां 30 तारीख़ ते इस्लामाबाद में जलसो करण लाइ इन सिलसिले में इजाज़त घुरी वरिती आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट 2 ॾींहंनि जो टाइम बि ॾिनो आहे इंतिज़ामिया खे ते उते फ़ैसिलो कनि त कंहिं बि सूरत में इहो एहतजाज न आहे रखिणो, इहो अॻियां वधिणो आहे ऐं पाकिस्तान जी अवाम जेको आहे उहो हाणे ख़ामोश न आहे वेही। हिकिड़ी ॻाल्हि ऐड करे वठां।
जवाहर साहब जेका हिकिड़ी ॻाल्हि कही त अॼु ॾाढो ज़बरदस्त इहो सुप्रीम कोर्ट में मुकालमो थियो आहे त लाहौर जो हेड कांस्टेबल अची रावलपिंडी में बि चए थो त इमरान ख़ान जेका आहे इहो 9 मई जो वाक़ियो करायो आहे ऐं सुप्रीम कोर्ट चयो आहे त छा हिकिड़े हेड कांस्टेबल जी गवाही ते असांखे फॉर्मर प्राइम मिनिस्टर साबिक़ा प्राइम मिनिस्टर खे मुल्क जो गद्दार करार ॾेई छॾियो। इहो बि सवाल पुछियो आहे त बाबा जेकर को रैली निकिरे थी त उन रैली खे अवी दहशतगर्द जो मुक़दमो कीअं क़ाइमु करे सघो। दहशतगर्दी त उहा ई जेका APS में थी आहे, जेका कोयटा में थी आहे, त इहो आम माण्हुनि ते आम शहरनि ते अहिड़े क़िस्म जा केसिस की दाख़िल कया आहिनि। तो साइफर जो केस हुजे चाहे ॿिया केसिस हुजनि उहे सभु कूड़ा आहिनि ऐं तव्हां ॾिसो ईंदड़ ॾींहंनि में जी अदालतनि में इहे केस हलंदा त पाकिस्तान तहरीक इंसाफ जा जेके कारकुन आहिनि, इहे जेका क़यादत आहे बशमूल इमरान ख़ान ऐं मखदूम शाह महमूद कुरैशी, इहे जल्द आज़ाद थींदा ऐं पाकिस्तानी क़ौम जी क़यादत कंदा। ठीक, सैर साहबा क्या रिस्पॉन्ड करेंगी? जी क्वेश्चन आप रिपीट करते हैं। सैर साहबा, लाल साहब ये कह रहे हैं कि इस हुकूमत को खौफ है कि वो इसलिए ऑडिट की तरफ या इंक्वायरी की तरफ नहीं जा रहे कि उनको खौफ है कि उनका मैंडेट है ही नहीं, जाली मैंडेट है, तो असली मैंडेट है ही नहीं, इसलिए ये खौफ है। फिर साथ साथ वो ये भी कह रहे हैं जी कि ये जो सिलसिला है, अगर किसी को ये खुशफहमी या गलत फहमी है कि ये डस्ट सेटल हो चुकी है या होने जा रही है, तो ऐसा नहीं होगा। वो पिछला टाइम याद करने का कह रहे हैं कि अब तो ईद के बाद सिर्फ ईद का वो इंतज़ार कर रहे हैं और उसके बाद फिर एहतजाजी एक तहरीक नज़र आएगी। बात ये है कि ज़रूर जो है उनको जो है हक हासिल है, तहरीक चलाए, मगर हमारे सामने मिसाल मौजूद है 35 पंक्चर और फिर बाद में ये कहना कि ये सियासी बयान था। 2014 का धरना और पाकिस्तान में अवाम को इस बात की तरगीब देना कि हुंडी से पैसा भेजें और दिल जला दें। हुकूमत आए तो आप आइसोलेट होकर बैठ जाए, आप किसी के साथ चलना ना चाहें, चाहे कौमी सलामती का मामला हो, चाहे कश्मीर का मामला हो, चाहे मईशत की बात हो। आप जो है 2021 के अंदर आपके जो सरकर्दा गुजरा है उस टाइम के अब्दुल रज़ाक दाऊद, FBR के चेयरमैन और चौधरी सरवर, वो ये कहे कि हम दिवालिया हो गए। आप जो है आपको पता लगे कि आपके साथ नो कॉन्फिडेंस मूव आ रही है, तो आप IMF से पहले एक मुतनाज़ा एग्रीमेंट करें, फिर उसको वायलेट कर दें और कहें हम बारूदी सुरंगे बिछा के जा रहे हैं। आप इस्लामाबाद के अंदर ग्रीन बेल्ट चला दें, आप साइफर को एक इशू बना दें और उससे मुल्क के जो है वो जो एक ताल्लुकात है, फॉरेन पॉलिसी है, उसको डैमेज करने की कोशिश करें। आप कहें कि पाकिस्तान पे एटम बम गिरा दें, आप पाकिस्तान की न्यूक्लियर सेफ्टी एंड सिक्योरिटी पे सवाल उठा दें, आप 14 की यादगारें जला दें, आप 9 मई जैसा अफसोसनाक वाकया करें, आप जो है वो पाकिस्तान के असासों पे हमला करें। तो ये कोई नई बात तो नहीं है कि आप IMF को खत लिखें, आप मुल्क के बाहर जो है जो कानून साज इदारे उनको और जो गैर मुल्की कानून दान है उनको आप जो है खतूत लिखें, आप उनको कहें कि जी पाकिस्तान के GSP प्लस स्टेटस खत्म हो जाए, पाकिस्तान को IMF की डील ना मिले। आपको कोई ऐसा हरबा छोड़ा तो है नहीं जिसपे हम आपसे कोई और उम्मीद रखें। बात यह है कि अगर आप समझते हैं कि पाकिस्तान को आज चैलेंजिंग सिचुएशन है, तो फिर आप जरा गौर करें, पहले माफी मांगे कि 2018 की जो धांधली थी वो बदतरीन थी, लेकिन पीपल्स पार्टी ने 2013 में तहफ़्फ़ुज़ात के बावजूद भी पार्लियामान में बैठे और जमहूरियत को जो है आगे इस्तेकाम देने को तरजीह दी। 2018 में बदतरीन धांधली और RT सिस्टम फेल होने के बावजूद फिर हमने न सिर्फ खुद आके पार्लियामान में बैठे तमाम जमातों को कायम किया। आज भी हमारे तहफ़्फ़ुज़ात जरूर होंगे, लेकिन हमने जमहूरी रास्ता इख्तियार किया और हम अप्रिशिएट करते हैं कि ये लोग भी आके पार्लियामेंट में बैठे हैं, अपना मुस्बत किरदार अदा करें। ये सब कुछ करना है, ऑडिट नहीं करानी। अदा के ऊपर जो है इसराइली जारियत के खिलाफ जो है करारदाद आए तो आप उसकी मुखालिफत करें, ख़वातीन के आलमी दिन पे करारदाद आए तो आप उसकी मुखालिफत करें। इनको अपने रवैये का जायजा लेना होगा। अगर ये समझते हैं कि जी इनके साथ कहीं गलत हुआ है तो जो कानूनी तरीक़ेकार है उससे इख्तियार करें। ठीक से साहिबा, पॉइंट टेकन के जो कानूनी रास्ता है वो इख्तियार किया जाए, पर अगर कुछ गलत हुआ है बाकी एक कंस्ट्रक्टिव रोल नज़र आना चाहिए ऑपोजिशन का। ज़मीर साहब, अमां जो फाइनल कमेंट। सियासत नालो हूंदो खिदमत जो, हाणे सियासत नालो आहे प्रोपेगंडा जो। पहिरियों सियासत मुल्की मफ़ाद खे साम्हूं रखंदी, हाणे ज़ाती मफ़ाद खे साम्हूं रखे थी। 2018 में जेकी इलेक्शन थी उन खां पोइ जेकी थियो उन वक़्तु बि जेकॾहिं एॾी सान्यावंदीअ जो फ़ैसिलो थी करे उन्हनि जा हक़ मञनि हा त अॼु 2024 में ईअं चोर शराबा न थियनि हा। पर छा कजे, हीउ मुल्क जेको आहे ठहियो उहो शायदि इन इंतिशार वारनि जे लाइ ई
ठहियो आहे ऐं उहे इन मां बेनिफिशरी थींदा आया आहिनि। बाक़ी ख़िदमत करण वारा त हमेशह तकलीफ़ में रहिया आहिनि। सो सियासत आहे, सियासत कई वञे, पर जेको आइन ऐं कानून जे रूह खां हिन रियासत जे लाइ, हिन अवाम जे लाइ आहे, उन ते जेकॾहिं ध्यानु ॾिनो वञे, उन ॾे अञा जेको आहे कोशिशि कई वञे, त मुंहिंजो ख़्यालु आहे त अहिड़ा मसइला न थींदा, न वरी फेस करणा पवंदा। बाक़ी हे इक़्तिदार धणी आहिनि, अॼु अपोज़िशन में हूंदा आहिनि त मातम कंदा आहिनि, जॾहिं इक़्तिदार में ईंदा आहिनि त वरी पोइ कंहिं ते अखि ई कोन ॿुधंदी आहे। सो इहो तसलसल हलंदो पियो। इहो मसइलनि जो हल न आहे, इहो अवाम जो हल न आहे, इहो रियासत ऐं पाकिस्तान जो हल न आहे। इन ई करे असांजी इस्टेब्लिशमेंट सियासी ऐं फ़ैसिलाती मामलनि में मुदाख़लत थी करे, इहो ई सबबु आहे। पोइ सियासतदान वरी जॾहिं उहे ईंदा आहिनि त पोइ रोअंदा आहिनि, ऐं जॾहिं हिननि खे मिलंदो आहे त हीअ पाण में विढ़ंदा आहिनि। आइन ऐं कानून जे रूह खां जेको बि हिननि खे डोमेन आहे, उन जे हिसाब सां हलंदा न आहिनि। इंतिशार जेकॾहिं अंदरूनी मामलात उन वक़्तु पिया थियनि त EI PTI चवंदी त इहे गदार आहिनि। अॼु जेकॾहिं उहे ई माण्हू आलमी ताक़तुनि खे, आलमी इदारनि खे इनवाइट था कनि, त पोइ तव्हांजा जेके इदारा आहिनि उन्हनि ते एतमाद ख़तमु थो थिए। जेकॾहिं इदारनि तो एतमाद ख़तमु थियो त पोइ तव्हां सुभाणे इहा गैर यकीनी जी सूरत हाल पाण बि फेस कंदव, असां बि फेस कंदा। ॿियनि लाइ बि हूंदी। बिल्कुलु ज़मीर साहब पॉइंट टेकन। वॾी महिरबानी वञा गुफ़्तगू में हिसो वरितो। लाल माली साहब, सहर कामरान साहिबा, इंजीनियर जब्बार मेमण साहब जी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। वरी सुभाणे असां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ ऐं महिमाननि सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।